नाज़रीन, मीरपुर बठोरो में ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी ज़िले सिजावल तरफ़ा शहर जी बुनियादी मसइलनि जे हल लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था करीमदाद चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी ज़िले सिजावल जा जेके अॻवान हिते मीरपुर बठोरो प्रेस क्लब सूफ़ी शाहना ते पहुची उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। सिजावल ज़िले जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते वधीक असां उनखां वीचार वठंदासीं। वधीक उन्हनि जो छा चवणु आहे? बर्बादी है जो ज़ुल्म है अवाम सां, उनजे अवाम जे हक़ लाइ असां ऑल पार्टी एक्शन कमेटी ज़िले सुजाल ठाही है, एहतिजाज करियूं था। ऐं असांजे ज़िले में जेको आहे सो धारियुनि जी आबादकारी असीं कॾहिं क़बूल कोन कंदासीं। असांजी जान जी कुर्बानी ॾियण पहले वेंदासीं। मंशात असांजे ज़िले में एसपी हलाए पियो, एसपी खे चवंदासीं त कमदारी छॾे मंशात बंदि करे। जेकॾहिं मंशात बंदि न थी असीं तयारी हलायूं पिया। उनखां पोइ कूड़ा डोमिसाइल असांजे ज़िले में तमामु घणा थिया आहिनि। डीसी खे बि चयो अथऊं पर इलाही असां कैंसिल कयल, अञा हज़ारनि जी तइदाद में कूड़ा डोमिसाइल, जंहिंमें असांजे ज़िले सुजाल जे अवाम जा हक़ पटियाली चौकीदारी मेडिकल सीट इंजरी सीट सभु ख़त्म पियूं थियनि। से उते नथा आबाद कनि, असांजे ज़िले में बि आबाद कनि। भेण ई त हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे ज़िले सिजावल सां ऐं सिंधियुनि सां वॾो ज़ुल्म आहे। ऐं ई जे पाण हिते न उथंदासीं, न हिन ॻाल्हि खे खणंदासीं त बाबा हीउ जेको आहे ज़िलो सो बाबा धारियुनि जे हवाले थी वेंदो, पाण अक़लियत में अची वेंदासीं हलिया। अॼु असां हिते सिजावल ज़िले जे जेको एक्शन कमेटी जे तरफ़ां अॼु असां बठोरो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे एक्शन कमेटी जे तरफ़ां त ज़िले में जेकी धारियुनि जी आबादकारी आहे उहा बंदि कई वञे ऐं हिते डोमिसाइल जेके धारियुनि खे जेको आहे ॾिना पिया, ठाराए ॾिना पिया वञनि, फौरी तौर ते रद्द कया वञनि। जेके मसइला रखिया आहिनि उन्हनि में सर फ़हरिस्त मसइलो आहे सिजावल में कश्मीरियुनि खे ज़मीन ॾियणु बंदि करियो। सिजावल में धारी आबादकारी प्लानिंग सां जेका कराई पई वञे उहा बंदि कई वञे। जेके कूड़ा डोमिसाइल ठाराया विया आहिनि, ठहनि पिया, उहे बंदि कया वञनि। सिजावल में जेके नौकरियूं आहिनि, जेके मक़ामी माण्हुनि जो, हिते जे सिंधी नौजवाननि जो हक़ आहे, जंहिंमें पटेवालियूं, चौकीदारियूं, माली आहे, क्लर्की आहे, उहा बि जेको आहे धारियुनि ॿियनि ज़िलनि खे ॾिनी पई वञे। एक्शन कमेटी बाक़ाइदे जदोजहद जो ऐलान कयो आहे। प्लेटफॉर्म ठहियो आहे, उनमें मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि ऐं उन सभिनी तंज़ीमुनि ते मुश्तमिल ऐं जेको हीउ असांजो पंहिंजो प्लेटफॉर्म आहे। ऐं उन खां अलावा ॿियो मसइलो असां वटि सिमनि ते तबाही आंदी आहे सिजावल ज़िले में। ख़ासि तौर ते गुज़िरियल साल कारो गोंगड़ो सिम जे जेको ओवरटॉप थियण जे करे करोड़नि रुपयनि जो माण्हुनि जा फसल ॿुॾी आहे। उनजी का बि अञा ताईं जेका असां रिपेयरिंग न कई वई आहे, न बंदि ॿधा विया आहिनि। ऐं उन खां अलावा जेको गवर्नमेंट ॿ रुपया रखिया आहिनि उनजी सफ़ाई लाइ, खाटी लाइ, उहे बि अञा ताईं जेको को बि कमु न थियो आहे। ऐं हीअ ड्रामेबाज़ी करे पैसनि खाइण जे लाइ पाणी ॾियण में कमु थोरो चालू कराए ऐं पैसा खाईंदा ऐं अवाम खे को बि रिलीफ न मिले थो। जेका ज़मीन कश्मीरियुनि जे लाइ उन्हनि कलेक्ट कई आहे उन जो नामो निशान ख़तमु करण जे लाइ इहा ज़मीन असांजे हिते जेके देहाती माण्हू आहिनि, जेके ग़रीब बेरोज़गार आहिनि या जिन खे बैराज सरकारी बैराजनि सां लॾाए दरबदर कयो वियो आहे, उन्हनि मंझि पंहिंजे बराबरी बुनियाद ते विराई वञे ऐं इन ते कंहिं बि वॾेरे जो तसलुत क़ाइमु न रहे ऐं इन ज़मीन जो वजूद ख़तमु करे। न त इनखे पोइ वरी बिहारी ईंदा, बर्मी ईंदा या बंगाली ईंदा या कश्मीरी ईंदा त उन जे वजूद खे असांखे ख़तमु करिणो आहे। या असां पुरज़ोर मुतालबो था कयूं सिंध गवर्नमेंट खे त जेके असां वटि ज़मीनूं पियलूं आहिनि उहे हिकदमि फौरी तौर ते जेके हक़दार आहिनि असांजा हिते पाडोकी माण्हू उन्हनि में डिस्ट्रीब्यूट कयूं वञनि। कैमरामैन इंतज़ार खटी सां गॾु करीमदाद चांडियो, मेहरान टीवी न्यूज़, मीरपुर।